अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आमया मारवी थी। सबका पहली शाम का नाज़ी हेडलाइंस। सिंध में पानी की खोट शिद्दत इख्तियार करे वई। कोटड़ी बिरास में 59 सैकड़ों पानी खोट सिवा फसलनि के पानी की फराहमी बंद कई वई। सकर बिरास में भी पानी की खोट 48 सैकड़ों ताईं पहुंची वई। फसलनि के पानी फराहमी रोकी वई। कोटड़ी बिरास कंट्रोल रूम मूजिब अप स्ट्रीम में पानी जो वेकरो 5090 क्यूसिक ऐं डाउन स्ट्रीम में पानी जो वेकरो 205 क्यूसिक आहे। माहिरीन मूजिब बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू न थियो त फसलनि खे नुक़सानु थींदो। उस्मान बुज़दार रुगो नाले जो वॾो वज़ीर हो। मुखालफ़नि जे ज़हननि में फराह ख़ान छायल आहे। घर मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान ख़ान मुखालफ़नि ते कूड़ा केस ठाहिया। मुखालफ़नि ख़िलाफ़ कूड़ा केस ठाहिण ते इमरान ख़ान खे शर्म अचणु घुरिजे। उस्मान बुज़दार खे फराह ख़ान ज़रिए हुकुम ॾिनो वेंदो हो। इमरान ख़ान अवामी भलाई जो को बि कमु न कयो। शेख रशीद खूनी मां जी ॻाल्हि वापसि न वरिती त खेसि घर खां निकिरणु न ॾिनो वेंदो। पीपी पंजाब में पावर शेयरिंग जो नओं फार्मूलो तैयार करे वरितो। पंजाब में 4 वज़ारतनि ऐं सीनियर चेयरमैन जो उहिदो पीपल्स पार्टी खे, गवर्नर पंजाब जो उहिदो मुस्लिम लीग नून खे ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी जो वफ़द अॼु हमदर्द शहबाज सां मुलाक़ात करे पंहिंजूं तजवीज़ूं पेश कंदो। ज़रियनि मूजिब पीपल्स पार्टी खे पंजाब काबीना में 4 वज़ारतूं मिलंदियूं। हसन मुर्तज़ा, अली हैदर गिलानी, मुमताज़ शाह मखदूम, उस्मान महमूद जा नाला फाइनल कया विया। चेयरमैन सीनेट लाइ यूसुफ रज़ा गिलानी जो नालो फाइनल कयो वियो। नवाज़ लीग वटि के भी वीडियोस न आहिनि ऐं असां अहिड़ी सियासत खे किरियल ऐं थर्ड डिग्री सियासत समझदा आहियूं। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त सोशल मीडिया ते वीडियोस बाबति हलंदड़ ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। नवाज़ लीग वटि के भी वीडियोस मौजूद न आहिनि। इमरान ख़ान जी कारकर्दगी जो रिकॉर्ड ई काफ़ी आहे। तहरीक इंसाफ़ मस्जिद नबी में जेको गोड़ कयो उन ते कंद शर्म विचां झुकी विया आहिनि। बाक़ी सबब सऊदी अरब में पाकिस्तानी शहरनि ते सख़्तियूं बि वधी वियूं आहिनि। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी खे अमेरिकी हममनसब एंटोनी ब्लिंकन जो फ़ोन। अमेरिकी परडेही वज़ीर पीपल्स पार्टी जे चेयरमैन खे परडेही वज़ीर जो उहिदो संभालण ते वाधायूं ॾिनियूं। ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं एंटोनी ब्लिंकन विच में बतरफ़नि लाॻापनि ऐं ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल थी। मसइलनि जो हल ताक़त ज़रिए कढंदो आहियां। सीबेक मनसूबो उन करे न ठाहियो जो नंढा रोड ऐं ट्राम ठाहिया वञनि। असां वटि एतिरी सलाहियत आहे जो डॉलर जो मुल्ह 5 रुपया हुजणु घुरिजे। मुंहिंजे माण्हुनि मूंखे घणो ॾिनो आहे। सदर बणेसि त बलूचिस्तान जा ॾुख घटि थिया। बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में अञा बि खोड़ मसइला आहिनि। अॻूणे आसिफ अली ज़रदारी जो दौड़ में संदसि मान में ॾिनल ईद मिलन पार्टी खे ख़िताब। आसिफ अली ज़रदारी जो तख़्त जे माण्हुनि सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी। ज़रदारी हाउस नवाबशाद ते अॻूणे सदर सकरन ऐं काज़ी अहमद जे मुख़्तलिफ़ अॻवाननि सां मुलाक़ात कई। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दुनिया जी का बि ताक़त खेसि अवाम खां परे नथी करे सघे। पीपल्स पार्टी हमेशह अवामी ख़िदमत वारी ऐं मुखालफ़नि जेलनि में वाड़ण वारी सियासत कई आहे। मरीम नवाज़ इमरान ख़ान खे फितना ख़ान ऐं संदसि एलानिया लॉन्ग मार्च खे गोगी बचायो मार्च करार ॾेई छॾियो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर जो चवणु आहे त फराह ख़ान गोगी जे घर जो रस्तो सिधो वञी ॻाल्हा वञे थो। इमरान ख़ान कॾहिं पंहिंजी भेण अलीमा बाजी लाइ बयान न ॾिनो। फराह ख़ान जिते बि हूंदी राणा सनावला उन खे ॻोल्हे आणींदो। इमरान ख़ान कुर्सी खसण खां पोइ ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। इमरान ख़ान क़ौम खे लंगर खाधनि ते लॻाए पाण तोशा खाना लूटींदो रहियो। खेसि वधीक तकलीफ़ शहबाज शरीफ़ जे वज़ीर आज़म बजट ते थी आहे। इमरान ख़ान 4 सालनि में रुगो इंतकाम ई वठंदो रहियो।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु शांगला जो दौरो कंदो, अवामी इज्तिमा खे ख़िताब कंदो। मुस्लिम लीग नून जे अवामी राब्ता मुहिम ते थींदड़ जलसे जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं। वज़ीर आज़म इलाइक़े जे समाजी इक़्तिसादी तरक़ीअ लाइ तरक़ियाती पैकेज जो ऐलान बि कंदो। वज़ीर आज़म जी सलाहकार अमीर मुक़ाम जो चवणु आहे त अरबा वारे ॾींहुं सवाबी में हिकु ॿियो अवामी इज्तिमा थींदो, जंहिं खे वज़ीर आज़म ख़िताब कंदो। सीनियर साफ़ी तजा निगार ऐं दानिश्वर ख़ालिद हमीद फारूकी बेल्जियम जे शहर वर्सेस में लाॾाणो करे वियो। कराची सां वास्तो रखंदड़ ख़ालिद हमीद फारूकी कुझु अरसे खां दिलि जी तकलीफ़ में वरितल हो। लंडन खां ब्रसेल्स पहुचण ते खेसि दिलि जो दौरो पियो, जंहिं सबबु हू लाॾाणो करे वियो। ख़ालिद हमीद फारूकी रुॻे अरसे खां यूरोप में रहंदो हो। वज़ीर आज़म ख़ालिद हमीद फारूकी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। लाहौर जी दहशतगर्दी जी ख़ात्मे वारी ख़ासि अदालत में मॉडल टाउन थाने जी ॿुधणी अदालत कार्रवाई बिना ॿुधणीअ जे 14 मई ताईं मुलतवी करे छॾी। राणा सनावला पारां हाज़िर खां माफ़ी जी दरख़्वास्त दाख़िल कराई पई। दरख़्वास्त में इस्तदा कई वई त अदालत हाजिर लाइ नुमाइंदो मुक़ररु करण जो हुकुम ॾे। घरू वसीर हुजण सबबि अदालत में पेश थियणु मुमकिन नाहे। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना सबबि का बि फोतगी साम्हूं न आई। सिहत जे क़ौमी इदारे NIS मूजिबि मुल्क में कोरोना जा वधीक 36 केस ज़ाहिर थिया। हाकारी कोरोना केसनि जी शरह 0.46% रही आहे। ऐं पडीडन भरिसां नुसरत केनाल में बुॾी वियल नींगर जो लाश न अची सघियो। 5 वरिहं जो नींगर सदाम सियाल गुज़िरियल केनाल में बुॾी वियो हो। वाड़े जे वासनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया पारां ॻोल्हा में संदनि का बि मदद न कई वई आहे।